सेठारिया खां रिपोर्ट कर रहे सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी फंक्शनल मुस्लिम लीग सिंध के सदर GDA जे अगवान पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी अलमारूफ यूनुस साईं जे जन जे जन्म ॾींहं जे मौक़े ते फंक्शनल मुस्लिम लीग तालका मीरवा जे सदर अमीर तारिक हुसैन कुबर पारां पंहिंजी रहायशगाह शहीदाबाद में सालगिरह जी शानदार तकरीब मुनक़द कई, जंहिंमें साबिक़ा मेंबर सिंध असेंबली डॉक्टर मोहम्मद रफ़ीक बाभण, रईस शहबाज खान राजपर, अगुण तालका सदर अली अकबर दस्ती, तालका बार जे सदर महताब अहमद चर, एडवोकेट UC सेठार जा बाला जो चेयरमैन डॉक्टर जाकिर हुसैन सोलंगी, शाहिद रसूल चीमा, एडवोकेट गुलाम नबी चर, मोहम्मद असलम चर, कलीमुल्लाह जट, फकीर रम्स अली अंसारी समेत मीरवा तालके जे कारकुनन हुर जमात जे अगवाणन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवाणन पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जन जे 64हीं सालगिरह जो केक कटियो वियो। अगवाणन चयो त शहीद सूर्य बादशाह पाण मुल्क जे हिफ़ाज़त लाइ सिर कुर्बान कयो, जॾहिं त संदसि औलाद बि सिंध धरती जे मज़लूम माण्हुनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई आहे ऐं हमेशह हक़ सच जी सियासत कई आहे।